أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وهو الذي أنشأ جنات معروشات وغير معروشات والنخل والزرع مختلفا أكله والزيتون والرمان متشابها وغير متشابه كلوا من ثمره إذا أثمر وآتوا حقه يوم حصاده ولا تسرفوا إنه لا يحب المسرفين. ومن الأنعام حمولة وفرشا كلوا مما رزقكم الله ولا تتبعوا خطوات الشيطان إنه لكم عدو مبين. 8 أزواج من الضأن 2 ومن المعز 2 قل أذكرين حرم أم الأنثيين أما اشتملت عليه أرحام الأنثيين نبئوني بعلم إن كنتم صادقين. ومن الإبل 2 ومن البقر 2 قل أذكرين حرم أم الأنثيين أما اشتملت عليه أرحام الأنثيين أم كنتم شهداء إذ وصاكم الله بهذا فمن أظلم ممن افترى على الله كذبا ليضل الناس بغير علم إن الله لا يهدي القوم الظالمين. صدق الله العظيم. ये आवाज़ आता है जब पैदा कया बाग पेहन वारा या छपरन वारा ऐं बिना पेहन जे या बिना छपरन वारा बाग ऐं खजियूं ऐं पोखूं जुदा जुदा मेवा उन्हनि जा आहिनि ऐं ज़ैतून ऐं ॾाढ़ूं हिक ॿिए सां लॻभॻि ऐं सफ़ा जुदा खाओ उनजो मेवो उनजो फर जॾहिं फरजी वञे ऐं ॾियो हक़ उनजो लाबारे वारे ॾींहुं ऐं अजाई न विञायो इसराफ़ न कयो बेशक इहो नथो पसंदि करे अजाई ख़र्च कंदड़नि खे ऐं जानवरनि मां के जानवर ॿार खणंदड़ ऐं के ज़मीन सां लॻल खाओ उन्हनि शयुनि मां जो रिस्क ॾिनो तव्हांखे अल्लाह ताला ऐं न हलो शैतान जे विखुन ते बेशक इहो तव्हांजे लाइ दुश्मन आहे पधिरो। 8 जोड़नि खे रिढनि मां 2 बकरियुनि मां 2 चो छा ॿिनि नरनि खे हराम कई या ॿिनि मादियुनि खे या उहो फर जंहिं ते शामिल आहे गभेरण ॿिन्ही मादियुनि जो ॿुधायो मूंखे दलील इल्म सां जेकॾहिं तव्हां आहियो सचा। ऐं उठनि मां 2 गवनि मां 2 चो छा नरनि खे हराम कई या मादियुनि खे या उहो फर जंहिं ते वेढ़ियल आहे गभेरण ॿिन्ही मादियुनि जो या हुयो तव्हां हाज़िर जंहिं वक़्तु वसीयत कई तव्हांखे अल्लाह ताला हिन जी पोइ केरु माण्हू वधीक ज़ालिम आहे
उन खां जा ठाहियो अल्लाह ते कूड़ जीअं गुमराह करे माण्हुनि खे बिना इल्म जे बिना दलील जे। बेशक अल्लाह ताला नथो हिदायत करे ज़ालिम क़ौम खे। सूरतुल अनआम जो 16हों रुकू 8 सिपारे जो 4थों रुकू आयत नंबर 140 खां आयत नंबर 144 ताईं मुकम्मल रुकू जी तिलावत पई कईसे ऐं इन्हनि आयतुनि जो तर्जुमो हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी नव्वरल्लाहु मरकदहू ऐं हज़रत साईं मौलाना ताज मोहम्मद अमरोटी नव्वरल्लाहु मरकदहू जन जे लिखियल तर्जुमे मां तर्जुमो पढ़ियोसीं। कुछ सिंधी जा लफ़्ज़ ॾुखिया हुया त इन करे मां सिंधी ॾिसी तर्जुमो पढ़ियो। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 3 सफ़ो नंबर 467 तां इख़्तिसार सां पेश ख़िदमत आहे। पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमायो त अल्लाह साईं कुछ अहिड़ा बाग पैदा कया आहिनि जेके बुलंद आहिनि, जिन्हनि जूं वलूं मथे चढ़ंदियूं आहिनि ऐं कुझु वरी अहिड़ियूं आहिनि जिन जूं वलूं ज़मीन में पियूं हूंदियूं आहिनि। अहिड़े क़िस्म जा कुझु वरी अहिड़ा आहिनि वण जेके बुलंद हूंदा आहिनि, जिन जा गोशा लड़कियल हूंदा आहिनि ऐं उन्हनि में वलियूं न हूंदियूं आहिनि। कुझु वलियूं जेसिताणी उन्हनि खे मथे न चाढ़िबो तेसिताणी उन्हनि जो मेवो सही नमूने सां तयारु न थी सघंदो ऐं कुझु वलियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन खे जेकॾहिं मथे चाढ़िबो त उन्हनि जो मेवो सही नमूने सां तयारु न थी सघंदो। जीअं हिंदाणो ऐं गिदरो आहे, इन जे वल खे मथे चाढ़ींदो तव्हां त उन जो जेको आहे दाणो वधंदो बि कोन ऐं उन में इज़ाफ़ो बि कोन थींदो। इहे ज़मीन ते विछायल हूंदो आहे। अंगूर जी वल वग़ैरह इहा वरी मथे चढ़ंदी आहे, उनखे वरी ज़मीन ते विछाइबो त उनजो सही नमूने सां फल हासिल न थी सघंदो। उन खां पोइ अल्लाह ताला खजिन जो बयानु फरमायो, खजिन जे वणनि जो ऐं पोख बनी में हर थींदड़ पोख ऐं ज़ैतून जे वण ऐं ॾाढ़ूं जो अल्लाह ताला ज़िक्र फरमायो। खजिन जो, पोख जो, ज़ैतून जो ऐं ॾाढ़ूं जो। बाग़ात में पैदा थियण वारे वणनि जा ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ा उहे जेके इहे वलियूं थींदियूं आहिनि, वलियुनि में मेवा पैदा थींदा आहिनि। पोइ उहे वलियूं बि वरी हिकिड़ियूं मथे चढ़ंदियूं आहिनि, हिकिड़ियूं ज़मीन ते विछायल हूंदियूं आहिनि। हिकिड़ो क़िस्म इन्हनि जो इहो आहे। ॿिया वरी आहिनि वण थोड़, इन्हनि में अल्लाह ताला पंहिंजी कुदरत कामिला बयानु फरमाए। पाणी बि साॻियो, मिट्टी बि साॻी, ज़मीन बि साॻी, हवा बि साॻी, पर इन्हनि जे बीहक, इन्हनि जे फलनि जी तयारी, सब्ज़ी, शादाबी ऐं ज़ाइका तरह तरह जा हुजण, इहा अल्लाह जे कुदरत जी निशानी आहे। इन में कोई बि उन सां शरीक न आहे त इन अंदाज़ सां इन्हनि शयुनि खे पैदा करणु, फुटाइणु, इहा अल्लाह जी कुदरत ऐं कारीगरी आहे। हिकिड़नि मेवनि खे त ज़मीन ऐं पाणी जे अंदरि रखी करे ज़मीन ते हूंदा आहिनि, मिटी में हूंदा आहिनि, तॾहिं उन्हनि जी जेको आहे नशो नुमा थींदी आहे, तॾहिं उन्हनि में इज़ाफ़ो थींदो आहे, तॾहिं उन्हनि में रस पैदा थींदी आहे। पर जेकॾहिं उन्हनि खे ज़मीन खां मथे खणी छॾियो त उन्हनि जे जेको आहे वाध वेझ में नुक़सानु थींदो, वलूं इहे सुकी वेंदियूं। अल्लाह ताला फरमायो त इन्हनि समूरनि खे ॾिसो, के वरी वणनि ते मेवा बीठा आहिनि
जिन खे सिज जो शुआ लॻनि था, ताज़ियूं हवाऊं लॻनि थियूं, पर उते जो उते तयारु थियनि था। उन खां बाद में अल्लाह ताला खजी जो ऐं पोख जो ज़िक्र फरमायो। खारक आम तौर ते इन्ही खे तफ़रीही तौर ते खाधो वेंदो आहे। खारक खे बवक़्ते ज़रूरत उन मां पूरी ग़िज़ा जो कम बि वरितो वेंदो आहे ऐं ॿनी में पैदा थियण वारियूं मुख़्तलिफ़ जिन्सूं इंसान जे ग़िज़ा ऐं जानवरनि जो गाह वग़ैरह इन्हनि ॿिन्ही खे ज़िक्र करे अल्लाह ताला फरमाए मुख़्तलिफ़न उकुलुहू जो इन्हनि जो ज़ाइक़ो मुख़्तलिफ़ आहे। पोइ इन्ही पोखुनि जो ज़ाइक़ो बि मुख़्तलिफ़ या खजूरनि जो ज़ाइक़ो बि मुख़्तलिफ़ हूंदो आहे। हर हिकिड़ी खजूर जे हर मरहले जो ज़ाइक़ो बि अलॻि थींदो आहे। जॾहिं ॾोको थींदो आहे, कचो साओ हूंदो आहे, हुनजो अलॻि ज़ाइक़ो हूंदो आहे। जॾहिं इहो वरी फिको ॻाढ़ो थी वेंदो आहे त हुनजो ज़ाइक़ो अलॻि थींदो आहे। जॾहिं ॾंग तयारु थी ऐं खाइबो आहे त हुनजो ज़ाइक़ो ई अञा ॿियो आहे। वरी जॾहिं साईं इहा कतल ऐं खारक तयारु थिए त हुनजो ज़ाइक़ो ॿियो आहे। वरी उनखे सुकाए करे छुहारो तयारु कयो त हुनजो ज़ाइक़ो अञा अलॻि ॿियो आहे। वरी इन खे सुकाए करे कटे आध्या करे कयो त हिन जो ज़ाइक़ो अलॻि आहे। अल्लाह ताला फरमाए त इन में मुख़्तलिफ़ ज़ाइक़ा, वण साॻो, मेवो साॻो, मुख़्तलिफ़ वक़्तनि में उन जे अंदरि ज़ाइक़ो अलॻि। हिकु इन जो इहो मक़सदु आहे। ॿियो इन ॿनी मां पैदा थियण वारियूं जेके मुख़्तलिफ़ पोखूं आहिनि उन्हनि जा ज़ाइक़ा अलॻि आहिनि। कणिक जो ज़ाइक़ो अलॻि आहे, जुअर जो ज़ाइक़ो अलॻि आहे, सारियुनि ऐं चांवरनि जो ज़ाइक़ो अलॻि आहे, ॿाझिरी ऐं ॿियूं शयूं जेके आहिनि उन्हनि जो ज़ाइक़ो अलॻि आहे, कमंद जो ज़ाइक़ो अलॻि आहे। वरी जेके वण आहिनि उन्हनि जे अंदरि जेके मेवा पैदा थियनि था उन्हनि जा ज़ाइक़ा अलॻि आहिनि। अल्लाह फरमाए सिर्फ़ु इन्हनि शयुनि ते तव्हां तहक़ीक़ कयो, रिसर्च कयो, मुशाहिदो कयो, सोचियो न ख़ुदा जी कुदरत नज़र अचे। केॾो इंसानु गाफ़िल आहे जो अल्लाह कहिड़े अंदाज़ सां इंसान खे पंहिंजी वहदानियत थो सम्झाए त पाणी त साॻियो आहे, हवा त साॻी आहे, ज़मीन त साॻी आहे, पर इन सभ में क़िस्मे क़िस्मे तरह तरह इंसान खे मजबूर थो करे अकुल त पंहिंजे रब खे सुञाणे। पोइ जॾहिं इन्हनि शयुनि जे बावजूद बि माण्हू अलाह खे नथो सुञाणे त पोइ इहो अकुल कहिड़े कम जो आहे, कहिड़ो कारगर अकुल आहे। उन खां बाद में अल्लाह ताला फरमाए वज़ैतून व रुमान, ज़ैतून जो मेवो, उन जो फल ऐं उन जो तेल साफ़ ऐं शफ़ाफ़ हूंदो आहे। नफ़ीस हुजण सां गॾु उन में बेशुमार फ़ाइदा आहिनि। हज़ारे मर्ज़नि जो इलाजु आहे। उन जो मेवो बि अजीब ज़ाइक़ो, उन जो तेल बि अजीब ज़ाइक़ो। अल्लाह ताला ज़ैतून जो बि ज़िक्र फरमायो। वरी ॾाढ़ूं जो बि उन में बि बेशुमार फ़ाइदा आहिनि जंहिंमां सभु ख़ासि ऐं आम सभु फ़ाइदो वठनि था। मुतशाबिह व गैर मुतशाबिह, कुझु अहिड़ा फल आहिनि जेके शक्ल में, रंग में, ज़ाइक़े में हिक ॿिए सां मिलनि जुलनि था ऐं कुझु वरी अहिड़ा आहिनि जेके हिक ॿिए सां मिलनि ई कोन था। बिल्कुलु ज़ाइक़ो उन्हनि जो तब्दील आहे। साॻियो ई मेवो आहे पर ज़ाइक़ो। अंब साॻियो ई हुजे, को कॾहिं खटो निकिरंदो आहे, कॾहिं मिठो निकिरंदो आहे, कॾहिं को अंदरूं सफ़ा ॻाढ़ो हूंदो आहे, कॾहिं कचो हूंदो आहे त वरी हुनजो अंदरूं रंग ई ॿियो हूंदो आहे। अल्लाह ताला फरमाए इन्हनि समूरनि में मुंहिंजी कुदरत आहे। खाओ, जॾहिं मेवो तयारु थिए, फल तयारु थियनि, ज़मीन में इहे पोखूं तयारु थी वञनि, इहे खाओ। ऐं इन्हनि वणनि जे जेको आहे टारियुनि में, काठियुनि में इहे मेवा पैदा करण वारी कहिड़ी ज़ात आहे। सुकल टारियूं, सुकल थोड़, इन्हनि में अल्लाह जो हुकुम सां। उन खां पोइ अल्लाह ताला हुकुम फरमाए आतू हक़हू यौम हसादी, इन पोख जे तयारु थियण ऐं लाबारे थियण वारे ॾींहं ते इन जो हक़ अदा कयो। पोख ते बि ज़कात आहे, बाग़नि ते बि ज़कात आहे, जेको बि फ़सुल उपत थिए थो उन ते ज़कात आहे। इन मां मुराद आहे त वफ़ी अमवालिहिम हक़्क़ुम मालूम लिस्साइल वल महरूम, इन्हनि जे मालनि में हक़ मालूम आहे, जेको सवाल करे थो उन जे लाइ बि, जेको सवाल नथो करे उन जे लाइ बि। इन मां हिकु त आम सदको मुराद आहे त फ़सुल जेको तयारु थिए उन जो सदको माण्हू करे, कणिक हुजे या ॿियो फ़सुलु हुजे या बाग़नि में जेके मेवा थियनि था उन्हनि जो सदको कजे।
ऐं ॿियो इहो आहे इन मां मुराद ज़कात उशुर, जेका बि आमदनी थिए थी, जेका बि लाभ थिए थो, इन जी 10 पती ज़कात में ॾियणी आहे। असां वटि हाणे तसवुर ई कोन्हे को, ज़मीनूं सवे कड़नि, पर असांजो ज़हन इहो आहे त बाबा जंहिं वटि पैसो आहे न ज़कात उन वटि आहे। जेको ॿाराड़ी में रहे थो, जंहिं वटि बनी आहे इन वटि ज़कात किथे आहे? ॿाराड़ियुनि वारनि वटि ते बि ज़कात आहे, बनी वारनि ते बि ज़कात आहे। इहे जेका अन्न थो लहे, कणिक थी लहे, बाजरी थी लहे, जुअर थी लहे, कमंद थो लहे, बाग था तयारु थियनि, तयारु थी बीहनि, जंहिं ॾींहुं लहनि लाभारो थिए, उनजो 10हों हिसो अलाह जे नाले ते ज़कात में ॾियणो आहे। 10हों हिसो। मां त सम्झां त हिकिड़ो हिसो बि कोन ॾींदा हूंदा। बज़ाहिर जेका सूरत हाल आहे, अलाह जा नेक बाना बि आहिनि के ॾींदा हूंदा, असांजो गुमान चङो आहे। पर आम मुआशिरे में जेका ॾिसूं था, ज़मीन वारनि खे ज़कात उशुर ॾियण जो तसवुरु ख़्याल ई कोन हूंदो आहे। उहे बसि चवंदा आहिनि बाबा इहो जेके माल वारा आहिनि, जिन वटि पैसा हुजनि, उन्हनि ते ज़कात आहे। हिन ते बि ज़कात आहे, 10 पती ज़कात आहे, 10हों हिसो। जेतिरी मिसाल तौर ते 100 मण लहे थो त 10 मण अलाह जे नाले ते ॾिबा, 10 मण। हाणे अहिड़ो कंहिं खे ॿुधायूं त हा ई डरी पवंदसि त हाली त भेण 10 मण अलाह जे नाले ते, त इहे ॾियणा आहिनि अलाह ताला जे नाले ते, पोइ फ़ाइदो थींदो आहे। ज़कात उशुर इन खे चइबो आहे। पर जेतिरो इन में महिनत आहे ऐं ख़र्च आहे, इस्लाम ज़कात जो बुनियाद हिन तरह सां रखियो आहे, जहिड़ी तरह पैदावार में महिनत ऐं ख़र्च घटि आहे, उन में ज़कात जी मिक़दार वधीक आहे, ऐं जंहिंमें महिनत ऐं ख़र्च पैदावार ते वधे थो, ओतिरी उन जी मिक़दार ज़कात जी घटि थिए थी। मिसाल जे तौर ते ही सम्झो, जेकॾहिं कंहिं खे को पुराणे ज़माने जो ख़ज़ानो मिली वञे, सोन या चांदी या खाण वग़ैरह निकिरी अचेसि, त उनजो 5हों हिसो बतौर ज़कात ते ॾींदो। बतौर ज़कात जे इन खे चइबो आहे रिकाज़ महादिन मिली थो वञेसि, त 5 पती ज़कात में ॾियणी पवंदसि। जेको बि निकिरे, हाणे पहिरीं ॻाल्हि त निकिरंदो त कोई ॾसींदो ई कोन, त वरी ज़कात कीअं ॾियां? छो जो महिनत ऐं ख़र्च घटि थियो, पैदावार ज़्यादा थी। उनखां पोइ जेके मींहं जे पाणी सां ज़मीनूं आबाद थियनि थियूं, जिन में महिनत ऐं ख़र्च घटि हूंदो आहे, उन जी ज़कात में 5 हिसे खां अधो यानी 10हों हिसो कयो वियो आहे। हाणे जेको मींहं जे पाणी वग़ैरह सां ज़मीनूं आबाद थियूं थियनि, उन में जेका बि आमदनी थींदी, लाभ थींदो, उपत थींदी, उनजो 10हों हिसो अलाह जे नाले ते बतौर ज़कात जे कढणो पवंदो। उनखां पोइ ज़मीनूं जंहिंखे खूहनि सां या नहरी पाणी ख़रीद करे उन सां उन्हनि खे पाणी ॾिजे थो, उन में महिनत ऐं ख़र्च वधी वियो, त उन जी ज़कात में हाणे इन में 20हों हिसो, माना 20हों हिसो जेको बि बीहे, त हाणे उहो 20हों हिसो उन में ॾींदा ज़कात में। उनखां पोइ आम नक़द आहे, सोन आहे, चांदी आहे, माल तिजारत आहे, जंहिंजे हासिल करण ऐं वधाइण ते ख़र्च बि घणो आहे, महिनत बि ज़्यादा आहे, त हाणे इन में 40हों हिसो ज़कात ॾिबी। हाणे ज़मीन वारे इन उपत ऐं लाभ ते ऐं हेॾो 40हों हिसो हाणे न कंदो, चवंदो त ज़कात 40हों हिसो आहे, होॾे बि इहो कानून हले, होॾे इहो कानून न हलंदो। हे जेकॾहिं नक़द आहे, वापार तिजारत जो सामान आहे, दुकान आहे, जहिड़ो बि वापार तिजारत जो आहे, कपिड़े जो हुजे, जूतनि जो हुजे, थांवनि जो हुजे, जेको बि आहे तिजारत जे लाइ, हाणे उन में 40हों हिसो 40 पती ज़कात में ॾिबी। 100 ते 2.5 रुपया था थियनि तक़रीबन, ईअं थींदो। अलाह ताला फरमायो अनफिकू मिन तय्यिबाति मा कसबतुम व मिम्मा अखरजना लकुम मिनल अर्द, जेका पाक कमाई कयो था उन मां ख़र्च कयो, ऐं जेका असां तव्हांजे लाइ ज़मीन मां कढूं था इन मां बि ख़र्च कयो। ज़मींदार बि ॾियनि, ऐं जेके माण्हू महिनत मज़दूरी करे, वापार धंधा करे, तिजारत कनि था, पाक कमाई मां ज़कात जेकॾहिं माण्हू हराम कमाई मां या सदको हराम कमाई मां ॾिए थो ऐं सवाब जी उमेद करे थो, गुनाह थींदसि। छो त अलाह ताला फरमाए जेका पाक तव्हांजी कमाई हुजे, छो त ॾियो अलाह जे नाले था था, अलाह गनी आहे, तव्हांजे इन हराम कमाई जो मोहताज न आहे। तंहिंजे करे वला तुसरिफ़ू इन्नहु ला युहिब्बुल मुसरिफ़ीन, अलाह सी फरमाए हद खां न वधी वञो, इसराफ़ न कयो, फज़ूल ख़र्ची न कयो। फज़ूल ख़र्च कंदड़नि खे अलाह पसंदि न कंदो आहे। इन में हिकिड़े सहाबी सगोरे जे लाइ ॿियनि अरबी तफ़सीरनि लिखियो आहे, कैस बिन
साहिबी सॻोरे जो कुझु नालो मूंखे विसरी आहे। उन छा कयो त उन ॾींहुं जेके 500 खजूं कटियईं या जेको पंहिंजूं खजूं कटियईं सभु अलाह जे नाले ते ॾेई छॾी, कुझु ई कोन पंहिंजे घर खणी आयो। अलाह ताला फरमायो त जेके अहल अयाल में आहिनि, पंहिंजा घर भाती आहिनि, जिन जो तव्हां ते ख़र्चु पको लाज़िम आहे, उन्हनि खे बि ॾियो। सिर्फ़ु ईअं सफ़ा हथ खोले वियो पाण वरी जेको आहे मोहताज थी वेंदो, ईअं बि न कयो। उन खां बाद में अलाह ताला पंहिंजे तौहीद जे लाइ, पंहिंजे वहदानियत जे लाइ 8 क़िस्म जे जोड़ा जोड़ा नर ऐं मादी जानवरनि जो ज़िक्र फरमायो आहे। अलाह सी फरमायो पहिरें नंबर ते रिढ ऐं घटो, ॿिए नंबर ते बकरी ऐं बकर या छिलो, ऐं 3 नंबर ते अलाह ताला फरमायो त उठ ऐं ॾाची, गऊं ऐं ॾांद। अहिड़े क़िस्म जा जानवर अलाह ताला फरमायो त जेके जानवर पैदा फरमायमि। पोइ हिते जीअं कलो के दर्स में असां पढ़ियोसीं त उन्हनि रूसू में जाहिलियत में इहो हो त कुझु मर्दनि जे लाइ ख़ासि कंदा हुआ, कुझु औरतुनि जे लाइ, कुझु जेको आहे औरतुनि ते हराम कंदा हुआ। अलाह ताला इहो सुवाल करे थो त इन्हनि मां नर मां तव्हां ते हराम कया आहिनि या मादियूं हराम कयूं आहिनि? रिढनि मां, बकरियुनि मां, उठनि मां, गवनि मां, कहिड़ी शइ मां तव्हां ते हराम कई आहे? जेकॾहिं तव्हां वटि को दलील आहे, को सबूत आहे त पोइ खणी अचो। अलाह ताला फरमायो या जा वक़्त में मां इहे अहकाम ॾियां पियो त तव्हां हुते मौजूदु हुयो छा? केरु माण्हू ज़ालिम आहे जेको अलाह ते बि कूड़ हणे? इन खां वधीक त को ज़ालिम थी कोन थो सघे। अलाह जिन शयुनि खे हलाल कयो माण्हू हराम कनि था, इहे त ज़ालिम ई चइबा न, जेको अलाह ते बि कूड़ खां नथा मुड़नि। ऐं इहे अहिड़ा कूड़ इन जे करे घड़नि था त माण्हुनि खे गुमराह कनि बिना इल्म जे। अलाह ताला ज़ालिम क़ौम खे हिदायत न कंदो आहे। तेसि ताणी रुकू पूरो थियो। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी सुभाणे जेके रुकू में अहकाम हूंदा उन्हनि खे तफ़सील सां इंशाअल्लाह ताला पढ़ंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आख़िरति हसनह व क़िना अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु सल्लल्लाहु तआला अला खैरिल ख़ल्क़ि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।